नाज़रीन, में त रिली पूरी सिंध में ठाही वञे थी, पर कुंभ भरिसां तारीख़ी ॻोठ बगीदड़े जे टुक वारी रिली जे बाद निराली आहे, जिते सालनि खां वठी घरनि जे अंदरि टुक जी रिली तयारु कई वेंदी आहे। बगीदड़ी जी रिली खे इहो बि एहसास हासिल आहे त इहा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत केतिरनि ई अख़बारनि खे सूखड़ी तौरु पेश कई वई। टुक जी रिली कहिड़ी रीति तयारु थिए थी, तफ़सील मुरीद राजपर जी हिन रिपोर्ट में। सिंध जी तहज़ीब ऐं तमदुन आगा चई ऐं मज़बूत पाए ते ॿधल आहे। सिंध जी तहज़ीब में हर उहा शइ सुञाण जो सबबु आहे जंहिंजो वजूद सदियुनि खां अॻु मौजूदु हो ऐं आहे। सिंध जी तहज़ीब में रिली बि ख़ासि क़िस्म जो रुतबो रखे थी। रिली बि टोपी अजरक वांगुरु पंहिंजी अलॻि सुञाण रखे थी। सिंध जी रिली अॼु न पर क़दीम सिंध खां वठी जदीद सिंध में बि साॻी अहमियत सां गॾु हर घर जी ज़रूरत बणियल आहे। सिंधी सक़ाफ़त में आयल महिमान जे आदर भाव लाइ संदसि शान में खट ते रिली विछाई वेंदी आहे ऐं वञण वक़्तु खेसि सूखड़ी तौरु रिलीअ जो तोहफ़ो बि ॾिनो वञे थो। रिली जो पोरियो औरतूं घरनि में बाक़ाइदा कंदियूं आहिनि, जन मां संदन ज़रूरतुनि जो पूराओ के हद ताईं थी वञे थो। रिली जा केतिरा ई क़िस्म आहिनि, पर टुक वारी रिलीअ जी ख़ूबसूरती पंहिंजो सिंध में ठाही वञे थी। पर कुंभ भरिसां तारीख़ी ॻोठ बगेदड़े जी टुक वारी रिलीअ जी बात निराली आहे, जिते सालनि खां वठी घरनि अंदरि टुक जी रिली तयारु कई वेंदी आहे। बगेदड़े जी रिलीअ खे इहो बि एज़ाज़ हासिल आहे त उहा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत केतिरनि ई अॻवाननि खे सूखड़ी तौरु पेश कई वई, जिन रिलीअ जे हुनर खे तमामु घणो वाखाणियो। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो रिलीअ जी महिनत ॾिसी ॻोठ बगोदड़ो में हुनरी सिख्या सेंटर पिणु ॾिनो। रिलीअ जे हवाले सां पोरियतुनि जो चवणु आहे त हिकु ख़ूबसूरत रिली तयारु करण में लॻभॻि 4 महीना लॻी वञनि था। टुक वारी रिलीअ ते बारीक बीनी ऐं महिनत सां कमु थियल हूंदो आहे, जॾहिं त मुनासिब अजूरो पिणु नथो मिले। साॻी रिली माण्हू सननि खां ख़रीद करे मार्केट में हज़ारे रुपयनि में विकिरो कनि था। हुकूमती सतह ते पिणु रिलीअ जे हुनर खे का ख़ासि पज़ीराई न पई मिले, जंहिं करे इहो हुनर महदूद थींदो पियो वञे। टुक जी रिली जेका उन जो ख़र्चो आहे माना 15-20 खां 25 हज़ार। उन में असां ख़र्चो तमामु घणो आहे ऐं असांखे ओतिरो मुनाफ़ो माना नथो मिले। ठीकु आहे, जॾहिं असां माना 4 या 5 माण्हू गॾिजी पोइ माना टुक जी रिली असां तयारु कंदा आहियूं। हिकु माण्हू ठाहिण जे लाइ टुक जी रिली माना कोन ठही सघंदी आसानी सां, उहा बि 3 या 4 महीननि में। छो जो सन्हो कमु आहे सुई जो, उन ई जे करे माना उन ई ते सन्हो सन्हो हिकु हिकु खणणु ॾुखियो आहे। महिनत तमामु घणी आहे असांजी टुक जी रिली जी, अजूरो असांखे घटि आहे। इनमें ख़र्च तमामु इलाही आहे। 15-20 हज़ार जो कपिड़ो लॻे थो, उनखां अलावा भर्त लॻे थो, वरी सिलाई कढ़ाई तमामु हिन में कमु इलाही आहे, जेकी महिनत करण सां असांखे 1.5 ते वञी पवे थी। इसी साल असांजो इहो कमु मोरफ़ी जेको आहे रिली जो तक़रीबन हले थो पियो। उन खां पोइ जेको आहे सो बाबा साईं मोहतरमा बेनज़ीर साहिबा खे जेका रली ॾिनी ऐं उन ते उन हिकिड़ो जेको आहे सो सुठो स्कूल असांखे ॾिनो, पर उहो स्कूल बि असांखे जेको आहे सो सही नमूने सां हले कोन पियो ऐं सभई ॿाहिरियां माण्हू जेके आहिनि खयल आहिनि ऐं हिते जे कंहिं बि माण्हू खे लाभ कोन थो मिले उन शइ जो। ऐं तक़रीबन 6 खां 7 महीना रिली जो हिते कमु हले थो पियो। हिकु माई जो कमु न आहे ऐं इन खां 6 या 7 मायूं ज़ाइफूं कमु कंदियूं पियूं, पर हिननि जो जेको आहे अजूरो आहे उहो हुननि खे कोन थो मिली सघे। जेका 30,000 रिली ख़र्च खाए थी त उहा वञे केतिरे में, इहो असां जेको आहे सो तमामु इन शइ में परेशान पिया आहियूं। पर इहे ज़ाइफूं आहिनि वीचारियूं, पोइ बि हथ जो पोरियो ऐं नूर निचाइनि थियूं पियूं, उन्हनि खे कोशिशि थिए त बहितर आहे त इन्हनि खे लाभ मिले। रिली जो हुनर आहे उहो 100 साल पहिरीं जीअं हले थो पियो आहे, अबनि ॾाॾनि जे विरसे तौरु असांखे मिलियल आहे, उहो असांजे घरनि में अञा ताईं सनती तौरु कमु हले थो पियो। असांजी रिलियूं जेके आहिनि फॉरेन जा मुल्क थी विया, यूनाइटेड स्टेट जा मुल्क थी विया, दुबई, चीन, अमेरिका तोड़े जे बर्तानिया ताईं वयूं आहिनि असांजूं रिलियूं। ऐं इस्लामाबाद में या काथे बि जेके एक्सपो सेंटर लॻनि था उते बि असांजी रिलियुनि जी नुमाइश थी चुकी आहे। ऐं हिते रिलियूं असांजी जेके आहिनि उन्हनि जूं मुख़्तलिफ़ इक़सामनि ऐं मुख़्तलिफ़ डिज़ाइनुनि तौरु ऐं मुख़्तलिफ़ साइज़ुनि तौरु ठहनि थियूं। असां वटि जीअं लहर जी रिली आहे, जजम आहे, शमाना आहे, ऐं इनखे चवां कटाहनि जूं रिलियूं आहिनि, डबल बेड में, सिंगल बेड में ऐं मुख़्तलिफ़ साइज़नि में ठहनि थियूं। जेको हुनरी स्कूल असांखे ॾिनो वियो आहे उहो हिते फ़ाल कोन्हे। असां मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे अपील कंदासीं त असांखे जेको हुनरी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जो गिफ्ट ॾिनल आहे हुनरी वोकेशनल स्कूल, उहो असांखे फ़ाल कराए ॾिनो वञे, जिते असांजूं न्याणियूं हुनर बि पिराए सघनि ऐं हिन पोरे सिंधी सक़ाफ़त खे अॻिते उजागर कनि। घर जी सजावट में रिली खे तमामु घणो इस्तेमालु कयो वञे थो।
अॻु में रिली सिर्फ़ खट ते विछाइण में इस्तेमाल थींदी हुई, पर अॼुकल्ह सिंगल बेड ऐं डबल बेड जे विछाइण में रिलीअ जो इस्तेमाल कयो वञे थो। रिली जे डिज़ाइन में विहाड़नि जूं छऊं बि ठाहियूं वञनि थियूं ऐं टुक वारी डिज़ाइन औरतूं कपड़नि जी गिचीअ, बाहुनि ऐं रए ते बि कराइनि थियूं। रिली सूखड़ी तौर बि ॾिनी वेंदी आहे ऐं न्याणियुनि खे अक्सर ॾाज में बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि।